सॼी सिंध जीअं अॼु पको शहर भी 12 ॾींहं ते भी मुकमिल तौर ते लॉकडाउन आहे। इन हवाले सां असांजो हितां जी इंतज़ामिया मौजूदु आहे SHO, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुन कहिड़ा इक़दामात खयां आहिनि। मुकमिल लॉकडाउन आहे, पको शहर भी बंदि आहे। असां हिन वक़्तु बाईपास ते बीठा आहियूं, बाईपास भी बंदि लॻो पियो आहे। मोटरवे बिल्कुलु तव्हां ॾिसो था ट्रैफिक बंदि आहे ऐं अवाम असां सां कोऑपरेटेड आहे ऐं इंशाअल्लाह ताला जेसि ताईं 14 तारीख़ ताईं इहो ई सिलसिलो ईअं हलंदो रहंदो। ऐं मुंहिंजी अवाम खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे पंहिंजनि घरनि में रहो, पुलिस सां ताउन कयो, असां सां ताउन कयो। हे सभु कुझु जेको आहे तव्हां असां सभिनि जे ॿारनि बच्चनि ऐं घर वारनि लाइ आहे, जो हिन जो डिफेंस करे सघूं, हिन बीमारी खे मुक़ाबिलो करे सघूं। ॻोठ त सभु असां तक़रीबन हिन टाइम जेका बंदि कराए छॾिया आहिनि। जेके वॾा वॾा ॻोठ आहिनि, भाई नंढा जेके ॿारड़ियूं जो आहिनि उन्हनि में खुलियल हूंदा में बि, पर वॾा ॻोठ जेके आहिनि सभु सील कया आहिनि। बाक़ी जेके मार्क्स जे हवाले सां उहे असां SP साहब ॾिनियूं आहिनि हर थाणे खे पंहिंजे पंहिंजे मखसूस जेकी जेतिरी जिन कोटा आहे उन हवाले सां मार्क्स वग़ैरह डिस्ट्रीब्यूट थिया आहिनि। असां SP साहब ॾिना आहिनि पंहिंजे तरफ़ खां। कैमरामैन ज़ुल्फ़कार मुगेरी सां गॾु अब्दुल वहीद मेयो, अवामी आवाज़ TV न्यूज़ पखो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।